नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में पीपल्स पार्टी जे झूने जियाले ऐं पीपी हारी कमेटी जे अॻूणे ज़िले सदर अता मोहम्मद पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां घोटकी पीपी जो झूनो जियालो आहियां। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी पार्टी में कमु करियां पियो, पर हाणे पार्टी अंदरि नवां भत्ताखोरनि जो कब्ज़ो आहे, जंहिं करे पार्टी खे सख़्तु नुक़सानु रसी रहियो। हिन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सभ खां वधीक टाइम घोटकी खे ॾे पियो। इहो सभु चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर जे करे आहे। जॾहिं त सरदार मोहम्मद बख्श खान महर जी किरदार कशी कंदड़ रफ़ीक मंगी ख़िलाफ़ अञा ताईं का बि कार्रवाई न थी आहे, जॾहिं त हिन ख़िलाफ़ ज़िले सदर मीर बाबर खान लुंड पिणु नोटिस कढिया आहिनि। हिन चयो त रफ़ीक मंगी जूं पार्टी लाइ कहिड़ियूं कुर्बानियूं आहिनि, हिन खे फौरी तौरु हटायो वञे। हिन चयो त कुझु पार्टी जे उहिदनि ते मुक़ररु माण्हू चीफ सरदार जी कारकिरदगी ख़राब करण लाइ मैदान ते लथल आहिनि। हू चीफ सरदार ऐं धारेजन भाइरनि खे विढ़णु चाहिनि था। हू अमलो कमु करण बजाय सिर्फ़ फोटो सेशन में पूरा आहिनि। हिन चयो त घोटकी तालका अस्पताल जो MS हुजे या ॿिया कामोरा, इहे अवाम खे तकलीफ़ूं पिया ॾियनि, जिन ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि फौरी तौरु हटायो वञे। साबिक़ा ज़िले सदर पीपल्स हारी कमेटी ज़िला घोटकी 10 साल रहियो ऐं हिन वक़्तु जेको आहे सिंध जे सदारत जे लाइ उमेदवार आहे। मां अॼु पंहिंजे घोटकी में ई अॼु तव्हां सहाफ़ी बिरादरी जे अॻियो हिकिड़ो पंहिंजी घोटकी में मां काफ़ी ज़िले सॼे में कमु कयो आहे। मूंखे हालात सियासी बि हितों जे साॼी सभु MP MNA साईं महबूब अली शाह खां वठी 88 खां वठी सभिनी खे पियो मां सुञाणा। ऐं मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त असांजी घोटकी में मोहतरमा बि आई, पर चिंद ॾियारा आई, चिंद दफ़ा आई। असां वटि जेको बिलावल साहबु आयो आहे उहो ज़्यादा घोटकी में आयो आहे ऐं उहो चीफ सरदार मोहम्मद बख्श जी माना निस्बत सां आयो आहे ऐं उन जे हिसाब सां मां ज़रूरु अॼु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार इहो कंदुसि त घोटकी ज़िले में तरक़ियाती कम अॻु बि थिया नी, पर हाणे बि थियणु घुरिजनि, बजटां पियूं अचनि, पर इन बिलावल साहब जे अचण सां सॼी डिस्ट्रिक्ट जे लाइ कमु पियो हल माना मोहम्मद बख्श बि कोशिशि करे पियो। ऐं उन खां अलावा के चंद जेके मुखालिफ़ असांजे उहिदनि ते बि जंहिंजो नालो मां खणी सघां थो, छो जो मां सीनियर आहियां, रफ़ीक मंगी या असांजी घोटकी जा आम उहिदनि ते वेठल दोस्त बि अंदरूनी माना मुखालफ़तूं पिया करनि चीफ सरदार मोहम्मद बख्श जूं, ऐं हू इख़्तिलाफ़ात धारेजन में ऐं मोहम्मद बख्श में विझाइण पिया चाहिनि। मां उन्हनि खे इल्तिजा थो कयां ऐं उन्हनि खे वार्निंग ॾियां थो त मां अपील थो कयां बिलावल साहब खे बि ऐं निसार खोड़ो साहब खे बि त जॾहिं माना रफ़ीक मंगी जे लाइ बाबर खान लुंड शौकास नोटिस कढियो आहे ऐं तव्हां ॾे बि उन जी कारकर्दगी अची वई आहे, हुनखे फ़ौरन हटायो वञे। ऐं हुन जा जेके हुन नमाज़रत कई आहे ऐं हू आम उहिदे ते, पर मां सम्झां थो इन खे उहिदो कीअं मिलियो आहे, इहो उहिदेदार कीअं थियो आहे। मां त सम्झुमि त को जीअं हिन जी अहिड़ी का कुर्बानी मुंहिंजे साम्हूं असां बि 79 खां वठी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जॾहिं तख़्तेदार कयो वियो उन टाइम खां हलियाऊं, मुंहिंजे इन जे अॻी का अहिड़ी कहाणी न आहे ऐं उन को अहिड़ो पार्टी में को कमु न आहे, इन खे फ़ौरन हटायो वञे। ऐं चीफ सरदार खे मां अपील कंदुसि त साईं तव्हां पंहिंजे बंगले में अची तव्हांजे वॾी वॾी कुर्सियुनि ते त चाहे उहे मुंहिंजी क़ौम जा हुजनि चाहे कंहिं ॿिए जा हुजनि, उहे अंदरूनी मुखालफ़तूं कनि पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।